जी नाज़रीन असां हिन वक़्तु छत्तीसगढ़ जे माना मुख्य ऐं अहम जो रोड है जो डाक ग्राउंड का शुरू थी वही बाईपास के लगे तो बाईपास के रोड के हवाले से हितां जो MNA चूंडियल एवजी हितां नुमाइंदा वग़ैरह जेके भी वो भी हितां रोड था मटींदा। ही ख़ासि करे छत्तीसगढ़ जो मुख्य अहम न रुगो पाड़ो है, इस्लामपुर पाड़ो भी हिते आहे, शाह इब्राहिम पाड़ो भी हिते आहे। हिते जो गर्ल्स डिग्री कॉलेज हाई गर्ल्स हाई स्कूल मुख़्तलिफ़ तैलीमी इदारा जो नियाणी जा चया वञनि था से भी रोड से वाबस्ता रखनि था। हिन वक़्तु जो बरसात जो जारी है बरसात के हवाले से जो रोड रस्ता पानी अची विया आहिनि। अचो तो इन सिलसिले में हिते जो छत्तीसगढ़ जा वासी आहिनि मुख़्तलिफ़ छत्तीसगढ़ वासियुनि खां मालूम करूँ तो वो बरसात के हवाले से छा था चवनि। असां हिते 50 घर आहियूं हिते तंहिंजो असांजो रोड रस्तो कोन्हे, पाणी कोन्हे, बचा असांजा लंघण पिया आहिनि जा उन खां पोइ घर असांजा सभु किरी विया आहिनि। असां हिन पाणी मां कीअं निकिरूं, असां लाइ पाणी पीअण लाइ कोन्हे को, असां हिते ज़लील पिया थियूं। केर बि हिते असां माना अचण लाइ राज़ी कोन्हे। असांखां ईअं वोट ॿिया वठी वेंदा आहिनि, वाइदा करे वेंदा आहिनि, वरी वापसि कोन ईंदा आहिनि। असीं अंधेरे ऐं तूफ़ाननि जे हवाउनि जे विच में ऐं बरसातियुनि जे विच में वही रातियूं था गुज़ारियूं। न को सार थो लहे, न को पाणी जे कढण जो नेकाल आहे ऐं तमामु असां ते घणी मुसीबत आहे। सॼो वार्ड नंबर 1 जेको आहे सॼो ॿुॾो पिया अची विज़िट करे ॾिसनि त छा हालत माण्हुनि सां, कीअं था खाइनि, कीअं था पीअनि, कीअं था उथनि, कीअं था विहनि। तंहिंमें असांखे बीमारियुनि बि वकोड़े छॾियो आहे। को बि असांजी सार संभाल नथो लहे ऐं असांखे बेरोज़गारी बि मारे छॾियो आहे। मथां बरसातियूं, ॿियो बेरोज़गार बचिड़े वाल, असांजी को बि सार नथो लहे। वार्ड नंबर बुखारी मेलो 1 आहे, को बि असां माण्हू अॻुवान अचण लाइ तयारु कोन्हे। हिते ग़रीब मिसकिन माण्हू ॿुॾी तबाह थी विया आहिनि, जेको पाणी में घर वेठा आहिनि। माण्हू बचा बीमार, नंढड़ा नंढड़ा मिसकिन, हिन जी ज़मीनूं वग़ैरह सभु हर शइ ख़तमु थी वई। हाणे माण्हू खे एतिरो कोन थो चाहे त असीं अटो जो किलो ॾियूं, का शइ ॾियूं, का मिसकिन कोन्हे। मिसकिन जी हालत तव्हां साम्हूं ॾिसो पिया, छा पाणी आहे, छा कंडीशन आहे। लाइट असांजी 20 गाड़ी लाइट हिते पाड़े में कोन्हे। असीं हिते माण्हू ॾाढा तमामु ॾुखिया थी विया आहियूं। हाणे केॾा वञूं, कंहिंखे था आहियूं, जेको अचे थो ॾिसो वञे, हा करे वञे, हा करण जी बुख कोन्हे, पर ॾियण लाइ केरु तयारु कोन्हे असांखे हिते। पाणी में अचूं पिया, पाणी में वञूं पिया, परेशान लॻा पिया आहियूं तमामु घणा। हाणे इन करे असां सोचूं था त केॾा न केॾा मोह वाह करे वञूं, बचा वठी छा कंदासीं, त पंहिंजे घर छॾे हाणे कीअं थो छॾे। मुल्क ॿुॾी विया आहे, असांजा घर ॿर ॿुॾी विया, असीं निकिरी विया आहियूं, असांखे पाणी घेरो करे वियो आहे। असीं बुखारी मेले में रहंदा आहियूं, असांजे घरनि में वॾो पाणी लॻो पियो आहे, असांजे बचनि वटि अटो कोन्हे आई, बेरोज़गारी लॻी वई आहे, असांजो सारो केर बि कोन्हे आई। असांजा नंढड़ा बच्चा आहिनि, बुखुनि में रड़ियूं करियो मरियो वञनि, कसम ख़ुदा जो को बि माण्हू असांजो सारो केर बि कोन्हे आई। असांजा मर्द जेके वीचारा आहिनि से बेरोज़गार वेठा आहिनि, का बि ॻाल्हि कोन्हे आई। असांखे अटो जेको खीअण लाइ असांखे नथो मिले। असीं सफ़ा माना मजबूर आहियूं, सफ़ा तंग आहियूं। असांखे केरु 5 रुपया ॾियण लाइ तयारु कोन्हे, न असांजो राशन न अटो। घरनि में ॿोॾि लॻी पई आहे, केरु माण्हू असांजो न पाणी कढाए न ॿियो करे। असीं सफ़ा तंग लॻा पिया आहियूं। साईं असांखे बरसाति लॻातार 2-3 ॾींहंनि खां हले पई। असांजा जेके घर बर आहिनि सो ॿुॾी विया आहिनि, हेठि तलाउ में पाणी वञे पियो, उहो तलाउ ॿुॾी वियो आहे, घरनि ते अची वियो आहे। असीं माना मच्छर ऐं ॿिए में ज़ुल्म जे मुंहं में आहियूं। हे ॾिसो हेॾो पाणी आहे, तलाउ जेको आहे सॼो भरियो पियो आहे। किथां गाॾियूं MNA वॾा वॾा जेके बि आहिनि चूंडियल नुमाइंदा हितां मटींदा आहिनि, माना असांखां कॾहिं पुछो बि कोन्हे। वोट वठी वेंदा आहिनि, बाक़ी असांखां कॾहिं पुछो बि कोन्हे तव्हांजे कहिड़ा हाल आहिनि। हाणे असीं ग़रीब जेके आहियूं बेरोज़गार बि आहियूं, जेके यक लॻातार वेठा आहियूं। असांजो इहे पाणी जो हालात महिरबानी करे हिन पाणी खे हिकिड़े पासे कयो वञे, असांजी सार संभाल वठी वञे। जो ड्रेनेज सिस्टम जेको आहे इहो हुननि बंदि करे छॾियो आहे, म्यूनिसिपल वारनि गॾिजी बंदि करे छॾियो आहे। इहो पाणी सॼो हुन जे पोयां तलाउ जेको बीठो आहे उन में स्टोर थियो आहे। उहो एतिरो स्टोर थियो आहे जो उहो हाणे बैग थी घरनि में थो अचे। उन लाइ आउं कोर्ट में वियो आहियां, कोर्ट असां हक़ में डिसीशन 15 तारीख़ ॾेई छॾी आहे। उन ते अञा बि हिननि अमल विया आहियूं, वरी SDM वटि विया आहियूं, ADM ऐं DC ॾांहुं वियासीं पिया, तव्हां मिलिया आहियो त सभिनी ऑफिस वञूं पिया, त उहो असांजी कोर्ट में हक़ में फ़ैसिलो न आहे। असांखे का अहिड़ी शइ आहे पोयां हिन जे ज़मीनूं खणी आयूं आहिनि, ज़मीन ते कब्ज़ा करण लाइ, प्लाट ते कब्ज़ा करण लाइ पाणी जो असुलु रुख़ मोड़े छॾियो आहे।